छा थींदो मश्करनि जे ॻोठ? मश्करनि जे ॻोठ में इल्म ईंदो, रोशनियूं थींदियूं, शौहर जा बल्ब ॿरंदा, स्टैंड बाय क्यू जा आवाज़ ईंदा, मुहबतूं वधंदियूं ऐं सेठ धनु साहब जॾहिं न मुहबतूं वधंदियूं त सभु मसला हल थी वेंदा। जॾहिं हिते मुहबत जा सफ़ीर ईंदा। खरी ॻाल्हि कर खरी, मतिलब त ॻाल्हि खे खोले सम्झाए। ये मोहब्बत जा सफ़ीर केरु आहिनि? फनकार, गुलकार, अदाकार, इहे सभु मुहबत जा सफ़ीर आहिनि। मां हिकु प्रोग्राम ठाहियो आहे, धनु म्यूज़िकल नाइट। उन प्रोग्राम में वॾा गुलकार, वॾा अदाकार ऐं मुहबत जा सफ़ीर ईंदा। पर उहे ईंदा कीअं? यार टोनी, तूने बि हिला दी। अरे पंहिंजी गाॾियुनि में ईंदा, ॿियो वरी कीअं ईंदा? मुंहिंजो मतिलबु आहे त उन ताईं असां पहुचंदासीं कीअं? असां उन्हनि खे दावत कीअं ॾींदासीं? बस इहो कमु मुंहिंजो आहे। अव्हां सिर्फ़ु मुंहिंजी थोरी मदद कयो। हिन सॼे प्रोग्राम में लखनि जो ख़र्चु आहे, पर इहो सॼो ख़र्चु बि न मां पाण कंदसि। अव्हीं सिर्फ़ु मूंखे 10-10 हज़ार ॾियो त मां किरायो करे कराची वञा ऐं फनकारनि खे तारीख़ ॾेई अचां। वाह वाह, इहा ॻाल्हि ई न आहे। टोनी पुट, वञी मुंशीअ खां 12,000 वठी न फरीअ खे ॾे। 10,000 हिन घुरिया आहिनि, 2,000 मुंहिंजे तरफ़ां ॾेई छॾे। सच पिया चओ या ख़्वाब आहे? सच। हिला दिया तूने भी कबलू। यो सेठ धनु, त ख़बर तुझे हूंदे हिन मश्करनि जे ॻोठ में छा थी रहियो आहे? हिकु तुंहिंजी शादी न थी, ॿियो मुंहिंजी शादी न थी, बाक़ी त सभु कुझु ॻोठ में थी रहियो आहे। ऐं हा, तिलकड़ी जी बि शादी न थी। पर सेठ धनु, मां शादीअ जी ॻाल्हि कोन थी कयां पई। मूंखे हाणे तोसां का बि दिलचस्पी कान्हे, पर इहा सुघड़ जेका ॻोठ में टिपिकी वॼाए रही आहे न, इहा असां बर्दाश्त कोन कंदासीं। हा, टिपिकी बि हुनजी, वॼाए बि उहो पाण थी। तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे भला? मां न्याणीअ वारी आहियां सेठ धनु, न्याणीअ वारी। त पोइ शुगर तोखां कहिड़ी न्याणी खसी आहे जो तूं एॾी कावड़ थी करी? ॻाल्हि न्याणीअ खसण जी नाहे, पर हे ॻोठ में ज़ाइफ़ुनि जी मर्दनि सां कुश्ती विढ़ण वारी मश्करी कंहिं कई आहे ऐं छो कई आहे? सॼणी ॻाल्हि ॿुध, सोढी हुनजी भेण आहे, हो पंहिंजी भेण खे थी विढ़ाए, तोखे कहिड़ो एतिराज़ आहे? त पोइ हा, इन सोढीअ खे पहिरियों मूं सां कुश्ती विढ़णी पवंदी। पोइ इहो बि ठीकु आहे, मायूं मायुनि सां विढ़नि, मर्द मर्दनि सां विढ़नि, इहो ॻोठ में मुक़ाबिलो रुॻो थिए बसि। वाह वाह, त पोइ ठीकु आहे, इहो मुंहिंजो नियापो वञी सिधो सोढीअ खे ॾे। सभ खां अवल सोढीअ खे मूं सां कुश्ती विढ़णी पवंदी। त ठीकु आहे, जे तोखे पंहिंजा कुराड़ा इहे हॾ भंजराइणा आहिनि त भली भंजराए, मां छा थो करे सघां? ख़बरदार जो मूंखे कुराड़ो चयो अथई, मां सेठियाणी आहियां, सेठियाणी कॾहिं न वठंदसि हेठाई। मां इहा कुश्ती कंहिं मजबूरीअ खां थी विढ़ां। जेकॾहिं मायूं इहे मर्दनि सां कुश्ती विढ़ण लॻियूं, सुभाणे मूं वारी तिलकड़ी बि त चवंदी त मां मिठल सां कुश्ती थी विढ़ां। भली विढ़, पाण शर्त उहा रखंदासीं त जंहिं बि शर्त हाराई या हारायो उनखे खटण वारे या वारीअ सां शादी करणी पवंदी। केर बि खटे, शादी त ॿिन्ही जी थी वेंदी न। कीअं थी भाई मुंहिंजो अकुलो? पंहिंजो अकुल खारे हेठो लिकाए रख त को खसे न वञे। चरियो कंहिं जाइ जो, छा तोखे ख़बर न आहे छा त सेठियाणी सिर ॾींदी आहे पर सुर कंहिंखे बि न ॾींदी आहे। मां बि धनु धोबी आहियां, अहिड़ी हणंदो सां धोबी जो घर ई हथ न ईंदो आहे। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।